بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله सदाईं दोस्तनि खे गुज़ारिश कंदा आहियूं त दुरूद सलाम असांजे नबी करीम ते सदाईं हुजे। दुनिया या आख़िरत जा बेड़ा पार थींदा इंशा अल्लाह। ऐं असांखे हीअ आहे तअम्मुलात अल क़ुरआनिया जेको असांजो बरनामे जा आहे। हिकिड़ी आयत आणींदा आहियूं ऐं उन जो तदब्बुर कंदा आहियूं ऐं तअम्मुल कंदा आहियूं ऐं तफ़सीर कंदा आहियूं, उन मां फ़ाइदो वठंदा आहियूं। हीउ हिसो आहे असांजो 221 माफ़ कजो। ऐं असीं तदब्बुर छो था कयूं, तअम्मुल छो था कयूं, छो जो अल्लाह ताला असांखे हुकुम करे थो क़ुरान में काफ़ी जॻहनि ते, जीअं सूरत अल मुमिनून में हिकिड़ी जॻह ते अल्लाह साईं चए थो अफ़ला यतदब्बरून अल क़ौल अम जाअहुम मा लम यअति आबाअहुम अल अव्वलीन। 88 आयत सूरत अल मुमिनून। अल्लाह साईं चए थो क़ुरान खे छो नथा पढ़नि, छो नथा तदब्बुर कनि, छो नथा सम्झनि, जा हिननि खे का नई ॻाल्हि का आई आहे। इहो अल्लाह ताला असांखे चए थो त तव्हां क़ुरान पढ़ो ऐं उनखे सम्झो। असां अॻ में सूरत नूर में पहुतासीं, अञा बि सूरत नूर में आहियूं। अॻ में 22 आयत ताईं पहुतासीं। अॼु हिकिड़ी आयत अञा उन खां हेठि पढ़ूं था, जेके 23 ताईं थिए थो। इहो सभु आयतूं उम्मुल मोमिनीन जा आयशा जी शान में आहिनि ऐं हर क़यामत ताईं बि पढ़बियूं। ही आयत जेके असीं तदब्बुर कयूं था ऐं तअम्मुल कयूं था, पढ़ूं था इन आयत खे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे। इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनातिल गाफ़िलातिल मुमिनाति लुइनू फ़िद दुनिया वल आख़िरह वलहुम अज़ाबुन अज़ीम। आयत अज़ीमा। ऐं हिते अल्लाह साईं चए थो इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनात, जेके ताहिरा आहिनि, जेके पाक आहिनि औरतूं, ऐं उन्हनि खे माण्हू गिला में पंहिंजे ज़बान में ओताकुनि में वेही उन्हनि जूं गिलाऊं था कनि त ही बुरियूं आहिनि, ही रंडियूं आहिनि। ऐं हू वीचारियूं पंहिंजे घरनि में सुतियूं पियूं हुन जा वेठियूं आहिनि, उहे कुझु नथियूं करे सघनि। मर्दनि खे छा कंदियूं, मर्द जे ॻाल्हियूं कंदा, ओताकुनि में टहक ॾींदा। ग़रीब जेके औरतूं मिसकीन, जेके मुसले ते पंहिंजे वेठी आहे अंदरि ऐं इबादत में मसरूफ़ आहे, ऐं तूं उन जी गिला बि थो शान में करीं त ही ख़राबु आहे, ही रंडी आहे, ही फिलाणे सां ठहियलु आहे हीअं। त अल्लाह ताला उन्हनि जे बारे में चए थो इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनात। ये जेके मोमिनूं जूं मायूं आहिनि, धीअरियूं आहिनि, भेनरूं आहिनि। ज़रूरी कहिड़ियूं बि मायूं हूंदियूं, कहिड़ियूं बि औरतूं हूंदियूं, त ज़रूरी तुंहिंजी मुंहिंजी भेण या घरवारी या धीउ हूंदी ज़रूरी, त कंहिंजी ईअं त मथां त कान अकेली हूंदी। ज़रूरु इन्नल लज़ीना यरमूनल मुहसनात जेके शादीशुदा आहिनि, ऐं इन्हनि में इहे बि शामिल आहिनि गाफ़िलात अल मुमिनात जेके शादीशुदा बि न आहिनि खणी। त उन्हनि जी गिला अल्लाह ताला असांखे झले थो ऐं चए थो त ही जेके गिला कनि था। ऐं आयत ही नाज़िल जीअं चएसि उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत में, जीअं उहो नंढी ही ख़बर बि कान हुअसि त मुंहिंजे बारे में मर्द छा बि था चवनि। सॼे मदीने में गिला पिया कनि, तंहिंजे करे बोझ में ख़बर पियसि त हुनखे बुख़ार थी वियो ऐं हू ॾाढी परेशान थी। उम्मुल मोमिनीन आयशा, हिते अल्लाह ताला हिते ही आयत उन उम्मुल मोमिनीन आयशा जी बराअत खां पोइ ही चए थो त हुकुम आम मां क़यामत ताईं सभिनी औरतुनि, मुस्लमाननि जे औरतुनि जे लाइ, त केर बि तव्हां उन्हनि जे बारे में ॻाल्हाईंदो, उन्हनि जी गिला कंदो, मोमिनात आहिनि, गाफ़िलात आहिनि, त अल्लाह से उन्हनि जे बारे में छा हुकुम लाथो आहे। लुइनू फ़िद दुनिया वल आख़िरह, दुनिया में बि लानत अथनि ऐं आख़िरत में बि लानत अथनि। बसि ईअं न, वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं उन्हनि खे अल्लाह साईं चए थो त मां उन्हनि खे वॾो अज़ाब ॾींदुसि। त ॾिसो केॾो अल्लाह ताला इन पहिरियां हिन घर जे बारे में, अबू बकर सिद्दीक़ जे घर जे बारे में शान लथो। उन जे बारे में उन्हनि जे उम्मुल मोमिनीन आयशा जी धीअर जे करे, असांजे अमड़ जे करे सॼे औरतुनि, मुस्लमाननि जे औरतुनि जी दिफ़ा बि थी वई। ऐं उन्हनि जे बारे में शरीयत में हुकुम बि लही विया, हुकुम बि लही आहे त केर बि औरतुनि जी गिला कंदो ऐं उन्हनि जे ॻाल्हियूं कंदो, ओताक में या किथे बि वेही किथे बि गिला कंदो, त अल्लाह ताला उन्हनि जे बारे में छा असांजे लाइ चाहे हुन जेके अल्लाह साईं चए थो अल गाफ़िलात, जेके वेठियूं आहिनि घरनि में वीचारियूं, उन्हनि खे का ख़बर कान्हे। बरीआत नक़ियात अल गाफ़िलात, जेके पंहिंजे घर में वेठियूं आहिनि, उन्हनि खे का ख़बर कान्हे त मर्द कहिड़ियूं गिलाऊं बि था हलाइनि उन्हनि जे बारे में। त छो, ऐं हुननि खे त का सोच बि न आहे बुराई जी या कंहिं का ग़लति ॻाल्हि जी। पाक आहिनि, मोमिनात आहिनि, जेके अल्लाह ऐं रसूल खे मञण वारियूं आहिनि ऐं अल्लाह जे शरीयत ते थियूं हलनि। पर अल्लाह सां उन्हनि खे चए थो उन्हनि जी गिला कंदो, लुइनू, लानत आहे उन्हनि ते, मर्दनि ते, जेके इन्हनि मुस्लमाननि जे औरतुनि सभिनि जे गिला में शामिल था थियनि। ऐं यानी लानत जेके आहे यानी अल्लाह जे रहमत खां ॿाहिरि थियो। तुरीदू वो उबइदू, अल्लाह जे रहमत खां अल्लाह से हुननि खे तड़े छॾियो ऐं परे करे छॾियो। छाजे लाइ? दुनिया में
ऐं उन्हनि खे ताज़ीर बि मिलंदी। ताज़ीर यानी हुननि जो इहे शरीयत में हुकुम लथो त केर बि चए थो त फलाणी माण्हू माई बुराई में आहे या शामिलु आहे या बुराई कई अथसि ऐं 4 शाहिद उनखे न आहिनि इन शइ ते, त पोइ उनखे शरीयत में इहो हुकुम आहे त उहो 80 कोड़ा उनखे लॻंदा, 80 चाबुक लॻंदा सभिनी माण्हुनि खे गॾु करे अॻियां। ऐं उहे शरीयत में इहो हुननि जे लाइ हूंदो त इहो थियो, पर उनजो इहे कोड़ा लॻंदसि। उन खां पोइ कॾहिं बि जज जेको हूंदो या जेको हुकुमरान हूंदो उन जी शहादत क़बूल न कंदो कॾहिं बि। छो जो अहिड़े ॾोह में पइजी वियो, छो जो ही जे खणी तौबा बि करे थो पर उनखे इहा तौबा बि अलाह सां क़बूल कंदो, पर हुकुम शरीयत में त इहो वरी कॾहिं उनजी यानी शहादत क़बूल न थींदी, यानी गवाही नथो थी सघे, कंहिं शादीअ में गवाह नथो थी सघे, किथे बि जज जे अॻियां उनजी इहा उक़ूबत आहे त शहादत उनजी कॾहिं बि किथे क़बूल न थींदी। इहो आहे इस्लाम असांजो। कंहिंखे बि नथो इजाज़त ॾिए त तूं कंहिं न कंहिं मुस्लमान औरत जे बारे में तूं किथे ॻाल्हाए या को गिला कर या कहिड़ी गिला में शामिलु थी। त ॾिसो न भाइरो, असांजे उम्मुल मोमिनीन आयशा जे करे हीअ आयतूं जेके लहनि बि थियूं ऐं उन्हनि जे आयतुनि जे करे इहे आयत उनजी पाकाई बि थी वई, उन खां पोइ वरी हुकुम बि इस्लाम जा शरीयत जा लही शुरू थी विया। कहिड़ा जेके हर औरत मुस्लमाननि जे लाइ सभिनी मुस्लमान जेके दुनिया में आहिनि सभिनि वटि भेनरूं आहिनि, घर वारियूं आहिनि, जा मासियूं आहिनि, पुफियूं आहिनि, ज़रूरी आहिनि, पर उन सभिनी जे लाइ इहा हुकुम लही वियो त उहे जेके बि औरतूं दुनिया में आहिनि उन्हनि जे बारे में गिला नाहे करणी, ऐं गिला जेको कंदो उनखे सज़ा इहा मिलंदी त खणी 80 कोड़ा लॻंदा ऐं उनजी गवाही ख़तमु। त ॾिसो न अलाह साईं हिते छा थो चए, इन्नल लज़ीन यरमूनल मुहसनात, उहे जेके मोमिनात खे जे बारे में गिलामी शुरू था थियनि, अल गाफ़िलात अल मुमिनात, जेके घरनि में वेठियूं आहिनि वीचारियूं, उहो घरनि में कहिड़ियूं उन्हनि खे ख़बर आहे त ओताकुनि में मर्द कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि। छा हुननि जो रब कोन्हे? अलाह हुननि जो कोन्हे? अलाह जी असां मर्दनि जो आहे त और उन्हनि जो बि आहे। अलाह साईं ॾिसे बि थो त इहे मर्द जेके इहे इन ॾोह में शामिल बि था थियनि ऐं इन्हनि औरतुनि जे बारे में बि था ॻाल्हाइनि, त हीअ अलाह साईं उन्हनि जे बारे में चए थो गाफ़िलात, हू त वीचारियूं घरनि में वेठियूं आहिनि, उन्हनि का ख़बर कान्हे, ऐं मोमिनात, ऐं मोमिन बि आहिनि। पर अलाह साईं चए थो त जेको तव्हां ओताकुनि में कचहरियूं कयो था या किथे बि होटलुनि ते वेहो था या ॿाहिरि ऐं उन्हनि जूं गिलाऊं में शामिलु था थियो, त अलाह साईं चए थो मां तव्हां खां इहो उन अज़ाब तव्हांखे ॾींदुसि आख़िरत में, पर दुनिया में बि लानत जे हेठां हूंदो। लुइनू फी दुनिया वल आख़िरत, छा हू जेको औरतूं घरनि में वेठियूं उन्हनि जो रब कोन्हे? छा हुननि जो को दिफ़ा करण वारो केरु कोन्हे छा? अलाह साईं ॿुधे थो, तव्हां जेके गिलाऊं शुरू था कयो या ॻाल्हायो था या ॻाल्हियूं कयूं था उम्मुल मोमिनीन आयशा ते या ॿिए कहिड़ी औरत ते, मुस्लमाननि जे औरत जे बारे में, त अलाह साईं हिते चए थो इन्नल लज़ीन यरमूनल मुहसनात, उहे जेके उन्हनि में गिला में शामिलु था थियनि, 4 शाहिद आणनि जे अखियुनि सां उहा शइ ॾिठी हुजे, जीअं न त उन्हनि खे वठी 2 हुजनि या 3 हुजनि, त उन्हनि खे सभिनि माण्हुनि खे गॾु करे कंहिं मस्जिद जे अॻियां जुमे खां पोइ उन्हनि खे चाबुक लॻनि, 80 चाबुक, ऐं उन्हनि जी सज़ा हूंदी इहा त वरी उहे गवाह किथे न ॾेई सघंदा। ॾिसो न केॾी मुसीबत आहे ज़बान जी। तोखे मूंखे इहा हिकिड़ो सबक़ु आहे त असां ज़बान ते कंट्रोल कयूं, ज़बान खे अंदरि कंट्रोल में रहायूं। छो ॻाल्हाइण में असांखे छा मिलंदो? केरु ॾोकर ॾींदी? त कुझु कोन्ह थींदो, पर तूं अज़ाब में पइजी ऐं दुनिया में बि बुछड़ाई माण्हुनि जे अॻियां वठी तोखे कुटनि मस्जिद में जे अॻियां, ऐं पोइ वरी तुंहिंजी गवाह बि किथे क़बूल न थींदी। अलाह जो हुकुम ऐं क़ुर जे जेको शरीयत ते हलंदो त इहो हुकुम आहे उन्हनि जे बारे में। जेके गिलाउनि में पवनि था, अॼुकल्ह ॾिसो माण्हू छा था न बि था चवनि, जेके वेहनि था मोबाइलुनि ते या होटलुनि ते, रुॻो चवंदा फ़लाणी अहिड़ी आहे, फ़लाणी अहिड़ी आहे, फ़लाणी अहिड़ी आहे। छा ही औरतूं न आहिनि? इहे मोमिनात न आहिनि? इहे मुवाहिद न आहिनि? इहे मुस्लमान न आहिनि? इहे अलाह जी इबादत करण वारियूं न आहिनि? इन्हनि जो ई छा थो सम्झी त हिननि जो पंहिंजे पाण खां पंहिंजी औरत जेकी कमज़ोर आहे, कुझु नथी करे सघे, कंहिंजो कुझु न आहे, केरु न आहे, को हूंदुसि को मर्द जो भाउ त तोखे ठाहींदो, सिधो कंदो, पर जंहिंजो न आहे केरु, त छा थो सम्झी त उहो अलाह हुननि जो कोन कुझु करे सघंदो। हुननि जे अलाह ताला 7 आसमाननि जे मथां तुंहिंजे लाइ इहा लानत थो मोकिले, दुनिया में ऐं आख़िरत में तुंहिंजे लाइ वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं आख़िरत में उन्हनि जे लाइ अज़ाब अज़ीम हूंदो। वरी उन जे बारे में अलाह ताला चए थो जे तौबा कंदा त तौबा कनि, पर उन जो सज़ा जेके तौबा जे अलाह जे हक़ जे बारे में, पर जंहिंजे तो ॻाल्हायो जंहिंजे बारे में उन्हनि जो हक़ु छा आहे, उन्हनि जो हक़ु ईअं ज़ाया न थींदो जेसि
जेसिताईं तोखे कोड़ा लगंदा उन त उहो माण्हुनि जंहिंजे बारे में तूं ॻाल्हि कई आहे गिला कई आहे त उन्हनि जी दिलि जो हिकिड़ो सुकून मिले त इहो आहे। ॾिसो भाउ जंहिं गिला शुरू कई उम्मुल मोमिनीन आइशा ते, उन्हनि जे हुक्म जे करे सॼी औरतुनि दुनिया जे औरतुनि जे लाइ अलाह ताला दिफ़ा 7 आसमाननि जे मथां करे छॾियो। अञा इहा सूरत नूर असांखे इहा हिकिड़ी सीने खे खोले थी छॾे त ॾिसो मुनाफ़िक़ अॼु बि उम्मुल मोमिनीन आइशा ते छा बि था चवनि, कहिड़ियूं गिलाऊं बि था कनि, छो जो अलाह साईं इन्हनि खे लानत जे हेठां करे छॾियो। अमर आहे सभिनि मुस्लमाननि जे क़ुर में लिखियलु आहे, वअज़वाजुहु उम्महातुल मुमिनीन, नबी जूं घर वारियूं सभु मोमिन जूं मायर आहिनि। ऐं जेको न पंहिंजी गिला पंहिंजी माउ जी कंदो, केॾो न किनो माण्हू थींदो, उहो उन खणी पढ़ाई ते करे त उनजे मथां बि लानत, पर जे पंहिंजी माउ जी करे त उनजे मथां डबल लानत थींदी। छो जो जेको पंहिंजी माउ जे बारे में ईअं थो चए त पाण कहिड़ो शरीफ़ हूंदो, जे कहिड़ो साफ़ हूंदो। सो अलाह से हुननि खे बि हिदायत ॾिए जेके इहे उम्मुल मोमिनीन आइशा जूं गिला था कनि ऐं ग़लति उन जे बारे में ॻाल्हाइनि ॿोलाइनि था, त उन्हनि खे बि तव्हां बि नसीहत कयो, असां बि कयूं त हुननि खे सही रस्ते ते जेसिताईं अथनि। अलाह साईं ॾिसो न हिते चए थो, इन लज़ीन यरमूनल मुहसनात, जेके उछलाइनि था ॻाल्हियुनि खे, हुननि खे का बि यानी इहो एतबार कोन था ॻाल्हियुनि जे बारे में, ऐं इहा गिला में शुरू थिया त उन्हनि जे मथां लानत आहे ऐं क़यामत ॾींहुं वॾो अज़ाब आहे जे तौबा हुननि न कई। हिते असांखे किसो यादि थो अचे, अबू बकर सिद्दीक़ नबी करीम जी हिन दुनिया मां वञण खां पोइ जेॾी महिल सभिनि जो इत्तिफ़ाक़ थियो त उनखे ख़लीफ़ो था कयूं त पहिरियां नबी जे मिंबर ते वियो त मिंबर ते पेर न पियो मथे थिएसि जो मथे खणी कीअं रखे। अबू बकर चए थो मां सोचां पियो जिथे नबी करीम पेर रखियो उते अबू बकर जो पेर कीअं रखिजे, त सभिनि माण्हुनि चयसि चढ़ अबू बकर मिंबर ते। पोइ आहिस्ते आहिस्ते पेर पहिरियों रखी, वरी ॿिए दर्जे ते पेर रखे न पियो सघे। सोचे पियो अबू बकर त मां छा आहियां, ऐं नबी करीम जी जिथे मिंबर ते पेर रखंदो उते मां पेर कीअं रखां। नेठि सोचे वरी हुन ते पेर रखी, वरी टे दर्जे ते मिंबर जे उते बि पेर न पियो रखे सघे। सोचे त अबू बकर छा थींदो आहे जो नबी करीम जे मिंबर ते चढ़े, सॼो थड़के पियो, पर उते बीही पंहिंजा जेके ॻोढ़ा आसन उहे ॻाढ़े उहे पंहिंजे हथ सां उहे खणी ऐं मिंबर ते वेठो ऐं उते ख़ुतबो शुरू कई। सभिनि माण्हुनि जे अॻियां जेके सहाबी वॾा वेठा ऐं जीअं उन्हनि खे रखी त उते पहिरियां छा चई उन ख़ुतबे में, जीअं अय्युहन्नास, ओ जेके बि माण्हू आहियो, इन्नी वल्लीतु अलैकुम, मां तव्हां ते हींअर ख़लीफ़ो थियो आहियां, वलस्तु बिख़ैरिकुम, मां तव्हां में बहितर में बहितर बि न आहियां। इन अहसनतु फ़अईनूनी, जे मां सही कयो त मूंखे मदद कजो, व इन असअत फ़क़व्विमूनी, जे मां ग़लति हुकुम कयो त मूंखे मदद कजो। अला इन अज़्ज़ईफ़ फ़ीकुम क़वियुन इंदी, जेको तव्हां में कमज़ोर आहे उहो मां उनखे ताक़त वारो कंदुसि। हत्ता अख़ुज़ लहुल हक़, जेसिताईं उनजे लाइ हक़ उन खां वठी, माण्हुनि खां ज़ालिम खां हक़ वठी उनखे ॾियां। वल क़वियु फ़ीकुम ज़ईफ़, ऐं जेको तव्हां में सम्झे थो त ताक़त वारो आहे, मुंहिंजे अॻियां हू ज़ईफ़ आहे। हत्ता अख़ुज़ल हक़ मिन्हु, उन खां ज़ोरीअ बि हक़ वठी मां ग़रीब ॾे पहुचाईंदुसि। अतीऊनी, मुंहिंजो चवणु कजो, मां अताअतुल्लाह व रसूल, जे अलाह रसूल जो मां चवणु कयां थो त मुंहिंजो चवणु कजो। फ़इन असैत, जे मां अलाह रसूल जे चवण खां निकिरी वियुसि, फला ताअत ली अलैकुम, मां अलाह जे रसूल जे चवण खां निकिरी वियुसि त मुंहिंजो तव्हां चवण बि न कजो। इहे तबक़ातुल कुबरा में ॾिसो न इहो ख़ुतबो पहिरियों अबू बकर सिद्दीक़ जेको ख़लीफ़त रसूलुल्लाह, अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए। हाज़ा वल्लाहु आलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।